अहमद मखदूम साहब के जेके सिंध जी सियासी समाजी इक़्तिसादी हालतन के तमाम गहरी नज़र रखन था संदस तहरीरूं सॼे सिंधी क़ौम लाइ रहनुमाई कनि थियूं। साईं अहमद मखदूम साहब मेहरबानी साईं मुंहिंजा लख कुर्बत लख महिरबानी अव्हां खे ॾिठोसीं अव्हां सां मिलियासीं अव्हां सां ॻाल्हायोसीं ॾाढी ख़ुशी मिली ॾाढी इज़त अॼु पिणु अखड़ी सॼण पंहिंजा सहारिया गलनि सां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि सिंधी सिक ॿियनि लोक ॾिठे हलनि साईं बशीर कुरैशी साहब जेकॾहिं रत जा रिश्ता बि चऊं इन जहिड़ा शख़्स के विले मार जेके आहिनि पैदा कंदियूं आहिनि ऐं उहे अहिड़ो शख़्स हो जंहिं ते हर का माउ फ़ख्रु कंदी सिंध फ़ख्रु कंदी उन शख़्स मां उन जी भेण खे चवंदो आहियां त मारवी ऑफ सिंध जेका वाक़ई मारवी आहे अॼु खां वठी न जॾहिं खां वठी मां इन्हनि सां मुंहिंजो तालुक़ु पैदा थियो साईं जबार सैयद सां अजी सलमान मारवी ऑफ जॾहिं बशीर साहब सां मिलियासीं पहिरियों दफ़ो त ॾाढी हिकिड़ी अजीब सूरत हाल हुई मुंहिंजो भाणे जो गुलशन हदीद में रहंदा आहिनि मां मुंहिंजो भाउ बि हुते रहंदो आहे जॾहिं मां हुते वियुसि त मां भाणे जो जेको आहे 18 सालनि जो ॿारु मामा साईं तव्हां सिंध सिंध कंदा पिया चवां थो पर सिंधी त असां मुंहिंजा मोबाइल खपे विया आहिनि मूंखे मोचड़ा आहियां थो हाणे तव्हां हुन बशीर साहब सां हली ॻाल्हायो बाबा हलो हलंदासीं हिकिड़े ॿिए दोस्त जे थ्रू शायदि साईं ज़गे जो सरकार हो या फिदा देरो हो उन्हनि जे थ्रू साईं सां मुलाक़ात जो इज़हार कयोसीं असां वियासीं ऐं मां ॻाल्हि कई त साईं तव्हां सां पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे पर हे हिन वाक़े जे करे जेको 18 सालनि जो मुंहिंजो भाणे जो मूं वटि इहा कंप्लेंट खणी आया त मां असां सिंध सिंध कंदा पिया त ॾिसो हिन शख़्स जी वॾाई ॾिसो हिन शख़्स जी सिंधियत ॾिसो हिन शख़्स जी इंसानियत ॾिसो हीअं मुंहिंजे 18 सालनि जे हाणे जेके हीअं हथ ॿधी बाबा मूंखे माफ़ उन्हनि जे बदिरां मां माफ़ी वठां मूंखे माफ़ साॻा ई लफ़्ज़ जेके आहिनि साईं जीएम साहिब में चया हुआ वॾे थिया हो जेके जॾहिं असां उन्हनि सां मिलियासीं ऐं असां मां कंहिं इहो चयो त साईं तव्हां त सिंध जेका विकिणी छॾी असां त सिंध ॾेई छॾी उन शख़्स बि इहो ई चयो हो बाबा बच्चा हा मां गुनाह कया आहिनि थी सघे त माफ़ करे छॾिजो इहा आहे लीडरशिप that is what is known as leadership इन ये लीडरशिप हम जेका साईं बशीर कुरैशी में हुई साईं जीएम साहिब में हुई ॿियो को लीडर जेको आहे सिंध जो को उन जे पेरनि जी मिटी जे बराबरि बि नथो थी सघे एॾी वॾी हस्ती हुआ जेकॾहिं कंहिंखे कोई शौक़ु आहे लीडर थियण जो सिंध जी ख़िदमत करण जो साईं बशीर कुरैशीअ जी स्टडी थी थो सघे त असां यूनिवर्सिटी वञे हिकिड़ो डिपार्टमेंट क़ाइमु कयूं हिकिड़ी चेयर क़ाइमु कयूं
साईं बशीर कुरैशी छे उन्हें में इहो ॿुधायूं लीडरशिप छा थींदी आहे न्याय में निवड़त जी लीडरशिप हूंदी आहे फूशनबाज़ीअ जी लीडरशिप कान हूंदी आहे ऐं मां इहा छॾियो मुंहिंजा भाइरो मुंहिंजियूं भेनरूं मुंहिंजियूं न्याणियूं हिन फूशनबाज़ीअ खे छॾियो न्याय में निवड़त जो रस्तो वठो जेको असांखे साईं बशीर कुरैशी सेखारे थो साईं बशीर कुरैशी त वियो पर कीअं वियो छो वियो इन ॻाल्हि खे सोचिजे सिंध जे लाइ वियो अमर सिंध जी आज़ादी जे लाइ जाखोड़ जे ख्वाब ॾिठई ऐं अलन ऐलान कराचीअ में चयईं फ्रीडम फॉर सिंध इंडिपेंडेंस फॉर सिंध इहे कंहिं कोन चयो आहे इहो लानत आहे उन्हनि खे जेके पंहिंजे पाण खे लीडर था चवनि ऐं सिंधीअ था सॾाइनि हिन शख़्स चयो असां सॼी सिंध उन खे सलूट थी करे असां सलूट कंदासीं हिन शख़्स खे त उन सिंध लाइ ऐं असां सिंधियुनि लाइ पंहिंजी जान ॾिनी हाणे बाबा इहा ओधर आहे असांखे वी आर इंडेप्टेड टू साईं बशीर खान कुरैशी वी मस्ट रीपे दैट डेप्ट जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे सिंधीअ था सॾायूं असांखे उहा ओधर वापसि ॾियणी आहे हिन मस्जिद में पाक पवित्र अलाह जे घर में असांखे सभिनी खे इहो फ़ैसिलो करिणो आहे त असांखे बशीर साईं कुरैशीअ जो जेको ख्वाब हो उहो पूरो करिणो आहे सिंध खे आज़ादु करिणो आहे महिरबानी आख़िर में भाऊ जबार के गुजारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं चंद लास्ट चवनि भाऊ अब्दुल जबार कुरैशी अस्सलाम वालेकुम छा चवां बशीर खान लाइ साईं अमन मखूम साहब जन सॼा असांजा जेके सीनियर्स दोस्त आहिनि उहे सभु ॻाल्हाए चुका आहिनि शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो जेके परे परे खां कांजी आया उमेदु रखां थो ऐं बशीर खान जो किरदारु कंहिंखां ॿुधियो कान्हे हर शख़्स खे ख़बर आहे मूंखे त एतिरा लफ़्ज़ बि कान्हनि त हुन जे शख़्स लाइ जेको आहे सो ॻाल्हाए सघां सभिनी जी महिरबानी लख कुर्बा मुंहिंजा मां हथ वधी अव्हांखे जेको आहे सो अर्ज़ु कंदुसि त जेतिरो कुझु अव्हां सभिनी जी महिरबानी